सांगड़ में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त सांगड़ शहर में तेज़ बरसातनि सबब शहर जा मेन रोड गलियुनि में पानी बीहजी वियो। बरसात दौरान हेठियां इलाइक़नि जंहिंमें गुलशन कमाल, गुलशन सावण कॉलोनी, जाहिद टाउन, राना राजपूत समेत अक्सर हेठियां इलाइक़नि में बरसात जो पानी रवासियुनि जे घरनि अंदर दाख़िल थियण लॻो आहे। बरसात दौरान शहर जा गटर नालियूं उथलण सॼो शहर पानी हेठि थी वियो आहे। होॾां सांगड़ सिम नाले जी खाटी न थियण करे सिम नाला ओवरफ्लो थियण, सिम नालनि खे टुटण जो ख़तरो इलाइक़े वासी खौफ़ में छायल आहे। इंतज़ामिया बरसाती दौरान हंगामी उपा वठण बजाए ऑफिस ताईं महदूद इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हेठां इलाइक़ा मुकमल तौर पाणी हेठि अची विया आहिनि। इंतज़ामिया खे घुर्जे त पाणी निकासी जो अमल जल्द शुरू कयो वञे जीअं हेठियां इलाइक़नि जे अवाम ॿोॾ खां बची सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।